बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आया उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पंजूं क्लास 10 मां पाण पढ़ंदासीं, जंहिंजो कुझु हिसो पाण पहिरें वीडियो में पढ़ी चुका आहियूं ऐं हीउ कुझु हिसो रहियल आहे। उनखे सेकंड पार्ट यानी ॿिए वीडियो में, अञा उन खां पोइ टे वीडियो में पढ़ंदासीं। दोस्तों तव्हांजी गुज़ारिश है जेकर चैनल ते नवां आहियो तो चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक ऐं शेयर ज़रूर कंदा कयो ऐं पंहिंजे राय खां असांखे आगाह कंदा कयो। हलूं था सबक जे तरफ़। पंजाब, पे नून ज़बर पं, जीम अलफ जा, बे पेश ब। पंजाब, पे नून ज़बर पं, जीम अलफ जा, बे पेश ब। पंजाब, अलफ मद आ, बे अलफ बा, दालिए ज़ेर दी, अमदो ज़बर है, आबादी है, जीमिए ज़ेर जी, आबादी है जी। लाम ज़ेर ले, हाय अलफ हा, ज़ोए ज़बर ज़, लिहाज है, खे अलफ नून खां, लिहाज खां। पे अलफ पा, काफ सीन ज़ेर किस, ते अलफ ता, नून ज़बर न, पाकिस्तान, जीम वा जो, पाकिस्तान जो। वा ज़बर व, ॾइए ॾे, वॾे, मीम दो ज़ेर में, वॾे में। वा ज़बर व, ॾे वा ॾो, वॾो। सद वा पे सू, बे वा बो, सूबो। अलफ मद आ, हे ये हे, आहे। पे नून ज़बर पं, जीम अलफ जा, बे ज़बर ब, पंजाब, जीमिए ज़ेर जी, पंजाब जी। गाफ अलफ गा, दालिए ज़ेर दी, अमदो ज़बर है, गादी है, जीम वा जो, गादी है जो। हे नून ज़बर हैं, धल पेश ध, हंध। लाम अलफ ला, हे वा हो, रे पेश र, लाहोर। अलफ मद आ, हे ये हे, आहे। पे नून ज़बर पं, जीम अलफ जा, बे ज़बर ब, पंजाब, जीमिए जे, पंजाब जे। वा ज़बर व, ॾे ज़बर ॾ, नून ज़ेर ने, वॾने। शीन हे ज़बर शह, रे ज़बर र, नून ज़ेर ने, शहरने, मीम दो ज़ेर में, शहरन में। रे अलफ रा, वा लाम ज़बर वल। पे नून ज़ेर पिन, ॾइए ज़ेर डी, पिंडी, रावल, पिंडी। फ़इए फ़े, सा ज़बर स, लाम पेश ल, फैसल। अलफ मद आ, बे अलफ बा, दाल ज़ेर दे, फैसलाबादे। मीम लाम पेश मुल, ते अलफ ता, नून ज़ेर ने, मुल्ताने। बे ज़बर ब, हे अलफ हा, वा लाम ज़बर वल। पे वा पेश पु, रे ज़ेर रे, बहावलपुरे। गाफ जीम पेश गुज, रे अलफ रा, ते ज़ेर ते, गुजराते। सीन ज़ेर सी, ये अलफ या, लाम ज़ेर ले, काफ़ा कोटे ज़ेर टे, सियालकोटे। अमदो दो ज़ेर ऐं, बे ज़ेर बी, ये अलफ या, बिया। शीन हे ज़बर शह, रे ज़बर र, शहर। शीन अलफ शा, मीम ज़ेर में, लाम पेश ल, शामिल। अलफ मद आ, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहे ने। पे नून ज़बर पं, जीम अलफ जा, बे ज़बर व, पंजाब, मीम दो ज़ेर में, पंजाब में। पे नून ज़बर पं, जीम ज़बर ज, पंज, नून ज़बर न, दाल ज़ेर दी, ये वन पेश यूं, नदियूं। चे ज़ेर चे, नून अलफ ना, बे पेश ब, चिनाब। रे अलफ रा, वइए ज़ेर वी, रावी। जीम हे ज़ेर जेह, लाम ज़बर ल, मीम पेश म, जेहलम। सीन ते ज़बर सत, लाम ज़बर ल, जीम पेश ज, सतलज। हमदो दो ज़ेर ऐं, बे ज़ेर बे, ये अलफ या, सीन ज़ेर से, बियासे। अलफ मद आ, हे ज़ेर हे, नून ज़ेर ने, आहे ने। अलफ पेश उ, नून ज़बर न, उन। काफ ज़बर कर, ये रे, कर रे। हे ज़ेर हिन, नून ज़बर न, हिन। एन ज़ेर इल, लाम अलफ ला, अमदो ज़ेर काफ़िए के, इलाइके, तइए ते, इलाइके ते। पे नून ज़बर पं, जीम अलफ जा, बे पेश ब, पंजाब। नून अलफ ना, लाम वालो, नालो। पे ज़ेर पी, ये वा यो, पियो। अलफ मद आ, हे ये हे, आहे। हे ज़ेर हिन, नून ज़बर न, हिन। साद वा पे सू, बइए बे, सूबे। जीम ये ज़ेर जी, सूबे जी। मीम पेश मुख, खे ज़ेर खे, ये खड़ा या, मुखिया। बे वा बो, लामिए ज़ेर ली, बोली। पे नून ज़बर पं, जीम अलफ जा, बइए ज़ेर बी, पंजाबी। अलफ मद आ, हे ये हे, आहे। जीम ज़बर ज, ॾे ज़बर ॾ, हे नून ज़ेर हे, जॾहिं। ते ज़बर त, जॾहिं त। सीन ज़बर स, रे अलफ रा, अमदो ज़ेर ए, काफ़िए ज़ेर की, सराय की। हे ज़ेर हे, नून ज़बर न, हिन। साद वा पे सू, बइए बे, सूबे। जीमिए ज़ेर जी, सूबे जी। बे ज़ेर बे, ये वा यो, बियो। नून मीम ज़बर नम, बे ज़बर ब, रे ज़ेर रे, नंबरे। वा ज़बर व, ॾइए ज़ेर डी, वडी। बे वा बो, लामिए ज़ेर ली, बोली। अलफ मद आ, हे ये हे, आहे। अलफ पेश उ, नून ज़बर न, उन। खे अलफ नून खां, उन खां। सीन ज़बर स, वा अलफ वा, अमदो ज़ेर सवाए। पे वा पो, ठे वा ठो, हे अलफ हा, रइए ज़ेर री, पोठो हारी। हमदो दो ज़ेर ऐं, बे ज़ेर बी, ये वा नून पेश यूं, बियूं। बे वा बो, लाम ज़ेर ले, ये वा नून पेश यूं, बोलियूं। बे ज़ेर बे, बोलियूं बे। गे अलफ गा, लाम हे अलफ ला, ये वा नून पेश यूं, ॻाल्हायूं। वा ज़बर व, ñे ज़बर ñ, नून ज़ेर ने, वञने। थे ज़ेर थे, ये वा नून पेश यूं, थियूं। हे ज़बर है, रे अलफ ड़ा, पे अलफ पा, हड़ा पा।
पे नून ज़बर पंज जीम अलफ जा बे ज़बर बे पंजाब जीम आजो पंजाब जो काफ ज़बर क दाल ये ज़ेर दी मीम पेश मो कदीम ते हे ज़बर तह ज़ाल ये ज़ेर ज़ी बई ये ज़ेर बी तहज़ीबी अलफ मद आ से अलफ सा रे ज़ेर रे आसारे अलफ मद आ हे आहे बे पेश बुल लाम ये ले बुल्ले शीन अलफ शाह हे पेश हो शाह हो बुल्ले शाह हो पे नून ज़बर पंज जीम अलफ जा बे ज़बर बे पंजाब जीम आजो पंजाब जो मीम ज़बर म शीन पेश हेवा पेश हूर पेश रो मशहूर सादवा पे सूफ ये ज़र फी सूफी शीन अलफ शाह इन ज़र ए रे पेश रो शायर अलफ मद आ हे आहे बे ज़बर बे लाम वालो चे सिन ज़र चिस ते अलफ ता नून पेश नो बलूचिस्तान बे ज़बर बे लाम वालो चे सिन ज़र चिस ते अलफ ता नून पेश नो बलूचिस्तान पे ज़बर प खइये खेड़े ज़बर रे पखेड़ जिमिए जे पखेड़ जे लाम ज़र ले है लफ हा जोए ज़बर ज़ लिहाज खे अलफ नून खां लिहाज खां पे अलफ पा काफ सिन ज़र किस ते अलफ ता नून ज़बर न पाकिस्तान जीमो जो पाकिस्तान जो वा ज़बर वड ये दे वड्डे मीम दो ज़र में वड्डे में वा ज़बर वड्डे वाडो वड्डो सदवा पे सू बेवा बो सूबो अलफ मद आ हे आहे काफा को हम दो ये टे अलफ ता कोईटा बे ज़बर बे लाम वालो चे सिन ज़र चिस ते अलफ ता नून ज़बर न बलूचिस्तान जी में ज़र जी बलूचिस्तान जी गाफ अलफ गा दाली ज़र दी हम दो ज़बर है गा दी है जीमो आजो गा दी जो हे नून ज़बर हन दाल पेश दो हंध अलफ मद आ हे आहे हे ज़र हे नून ज़बर न हिन सादवा पे सू बइये बे सूबे जिमिए जे सूबे जे वा ज़बर वड ए ज़बर ड नून ज़र ने वडने शीन हे ज़बर शहर ए ज़बर र नून ज़र ने शहरन मीम दो ज़र में शहरन में लाम सीन ज़बर लस बइये बे लाम वालो लस बेलो खायजा ज़बर खज दाल लफदार ए ज़र रे खजदारे पे ज़बर पे शीन ए ज़र शी नून ज़र ने पशीने दालिए दे रे वारो देरो मी पिशमोर अलफरा दाल ज़र दे जीम ज़बर ज मीम अलफ मा लाम ये ज़र ली मुराद जमाली सीन ज़र सिब बई ज़र बी सिब्बी जे ज़र जे ये अलफ या रे ज़बर तिश्तो ज़ियारत हम दो ज़र बे ज़र बे ये अलफ या बेया शीन अलफ शाह मीम ज़र में लाम पेशल शामिल अलफ मदवा हे ज़र हे नून ज़र ने आहने बे ज़बर बे लाम वालो चे सीन ज़र चिस ते अलफ ता नून ज़बर न बलूचिस्तान जीमा जो बलूचिस्तान जो वा ज़बर वडे वाडो वड्डो है ज़र हिस्सा दवा सो हिस्सो जीम अलफ जा बे ज़र बे लाम पेशलू जाबलू अलफ मदवा हे आहे बे ज़बर बे लाम वालो चाहिए ज़र ची बलोची हे ज़र हित ये ते हिते जीमिए ज़र जी हिते जी मीम पेशमो खे ज़र खे ये खड़ा या मुखिया बेवा बो लामिए ज़र ली बोली अलफ मदवा हे आहे जीम ज़बर ज डे ज़बर ड हे नून ज़र हैं जड हैं ते ज़बर त जड हैं त पेशीन ज़बर पश ते वा तो पश तो बे ज़र बे रे अलफ रा हे ज़र हे वये ज़र वी बिरा हेवी हम दो ज़र हैं सीन नून ज़र सिन धाली ज़र दी सिंधी हे ज़र हिन नून ज़बर न हिन सदवा पे सू बइये बे सूबे जीमा नून पेश जूं सूबे जूं वा ज़बर व डे ज़र डे ये वा नून पेश यूं वड्डियूं बेवा बो लाम ज़र ले ये वा नून पेश यूं बोलियूं अलफ मदवा हे ज़र हे नून ज़र ने आहे ने बे ज़बर बे लाम वालो चे सिन ज़र चिस ते अलफ ता नून पेश नो बलूचिस्तान मीम एन ज़बर म दाल ज़र दे नून ये ज़र नी मैदनी जाल ज़बर ज़ खये ज़र खीर हे ज़बर र नून ज़र ने ज़खीरन ने सीन अलफ नून सा ज़खीरन सा मीम अलफ मा लाम अलफ ला माला मीम अलफ मा लाम पेशल माल माला माल अलफ मदआ हे आहे हेदर हेते अलफ नून ता हेता सिनवा पे सु हम दो ये दरी सुई गेवा गोठे ज़बर अठ गोठ मीम अलफ नून मा गोठ मा मीम ज़र में लाम नून ज़बर लन दाल ज़बर दड़े दड़े मिलन दड़े काफ दाल पेश कुद रे ज़बर र तये दरती कुदरती गाफ ज़बर ग हम दो ज़रे सीन पे सु गैस खइये खे गैस खे सीनवा पे सु हम दो ये दरी सुई काफ ज़बर ग हम दो ज़रे सीन पे सु गैस सीन ज़बर स डे दरे डी ये वायो सडियो वा ज़बर वन्ये ने वन्ये तेवा तो वन्ये तो गाफ ज़बर ग वालफ वा दाल ज़बर द रे पेशरो गवादर हम दो ज़रे ऐं
पे सीन ज़बर पस नूनी ज़र नी पसनी हे ज़र हित अलफ नून ता हितां जीम अलफ जा हितां जा बे नून ज़बर बन दाल रे ज़बर दर गाफ अलफ गा हे ज़बर है बंदरगाह है अलफ मद आ हे ज़र हे नून ज़र ने आहे ने मीम हे ज़बर मह रे पेशर गे ज़बर गढ़ हे पेशर गढ़ महर गढ़ हे ज़र हितये ते हिते जीम जो हिते जो काव ज़बर क दाल ये ज़र दी मीम पेशम कदीम ते अलफ ता रही ज़र री खई ज़र खी तारीखी मीम अलफ माग हे पेशा गो माग अलफ मद आ हे ये हे आहे मीम ज़बर मैं सीन ज़र से ते पेश तो मस्त ते वा ज़बर तव काव ज़बर क लाम ये ज़र ली तवकली बे ज़बर बै लाम वालो चे सीन ज़र चिस ते अलफ ता नून ज़बर न बलोचिस्तान जीम वाजो बलोचिस्तान जो मीम ज़बर मैं शीन पेश हे वा पेशहूर हे पेशरो मशहूर साद वा पे सू फये ज़र फी सूफी शीन अलफ शाह एन ज़र ए रे पेशरो शायर अलफ मद आ हे ये हे आहे। दोस्तों हाणे इन गिरामा पढ़ंदासीं। पंजाब पंजाब आबादी जी लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। पंजाब जी गादीअ जो हंधु लाहौर आहे। पंजाब जे वॾनि शहरनि में रावलपिंडी फैसलाबाद मुल्तान बहावलपुर गुजरात सियालकोट ऐं ॿिया शहर शामिल आहिनि। पंजाब में 5 नदियूं चिनाब रावी झेलम सतलज ऐं ब्यास आहिनि। उन करे हिन इलाइक़े ते पंजाब नालो पियो आहे। हिन सूबे जी मुख्य ॿोली पंजाबी आहे जॾहिं त सराइकी हिन सूबे जी ॿियो नंबर वॾी ॿोली आहे। उन खां सवाइ पोठोहारी ऐं ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हायूं वञनि थियूं। हड़प्पा पंजाब जो क़दीम तहज़ीबी आसार आहे। बुल्ले शाह पंजाब जो मशहूर सूफ़ी शाइर आहे। बलोचिस्तान बलोचिस्तान पखेड़ जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। कोयटा बलोचिस्तान जी गादीअ जो हंधु आहे। हिन सूबे जे वॾनि शहरनि में लसबेलो खज़दार पशीन देरो मुराद जमाली सिब्बी ज़ियारत ऐं ॿिया शामिल आहिनि। बलोचिस्तान जो वॾो हिसो जाबलू आहे। बलोची हिते जी मुख्य ॿोली आहे जॾहिं त पश्तो बिराहिवी सिंधी हिन सूबे जूं वॾियूं ॿोलियूं आहिनि। बलोचिस्तान मैदनी ज़ख़ीरनि सां मालामाल आहे। हितां सुई ॻोठ मां मिलंदड़ कुदरती गैस खे सुई गैस सॾियो वञे थो। गवादर ऐं पसनी हितां जा बंदरगाह आहिनि। महरगढ़ हिते जो क़दीम तारीख़ी माॻ आहे। मस्त तवकली बलोचिस्तान जो मशहूर सूफ़ी शाइर आहे।